सदाई करी मथे सिंध सुकार, साईं सदाई करी मथे सिंध सुकार, दोस्त मिठा दिलदार आलम सब आबाद करी। अस्सलाम वालेकुम दोस्तों, जिए सिंध जिए लतीफ़ जिए लतीफ़ी लाद। पाण अॼु मौजूद आहियूं मादरे इल्मी सिंध यूनिवर्सिटी में। जी हाँ बिल्कुल दोस्तों, अॼु सिंध यूनिवर्सिटी में सिंधी सकाफ़ती ॾियारो ॾाढे ज़ोर ऐं शोर सां मल्हायो वञी रहियो आहे। तव्हांखे जेके असांजा हितां जा ख़ूबसूरत नौजवान सकाफ़ती रंगनि में रचियल आहिनि, हर तरफ़ सिंध यूनिवर्सिटी जे हर तरफ़ अॼु जेके आहिनि सकाफ़ती जेके न रंग आहिनि उहे नमूदार थींदे असांखे मिलनि था। त दोस्तनि सां ॻाल्हि ॿोल बि कंदासीं, ॻाल्हाईंदासीं बि, उन्हनि खां व्यूज़ बि वठंदासीं, पुछंदासीं बि त हीउ जेको सकाफ़ती ॾियारो आहे ख़ासि करे असां सिंध वारनि लाइ, सिंधी माण्हुनि जे लाइ केतिरी अहमियत रखंदी ॾियारो मल्हायो वञी रहियो आहे हिते, उन बाबति तव्हां छा चवणु चाहींदा आहियो? माशाल्लाह तव्हां ड्रेस बि ॾाढी सकाफ़ती ऐं ख़ूब ॾिसो त इहो अहिड़ा ॾींहं असांजे लाइ हुअणु खपनि। असांजी सिंधी सकाफ़त आहे ऐं असांजी सिंधी सकाफ़त हर कंहिंखे ख़बर हुअणु पंहिंजे। ॾिसो त असां जाम सारी शोर गौर मतिलबु दिलचस्पी सां वॾे दिलचस्पी सां तयारियूं कयूं आहिनि ऐं हर कंहिंखे ॾियारो मल्हाइणु खपे। सिंधी खाधनि में तव्हांखे कहिड़ो खाधो वधीक पसंदि आहे? सिंधी में मूंखे साग ऐं बाजरे जी मानी। सकाफ़त का दिन है, आप क्या कहना चाहेंगे? मैं यही कहना चाहूँगा कि चाहे आप उर्दू स्पीकिंग हो, पंजाबी हो, जो भी हो, पर आप सिंध में रहते हैं तो आप सिंधी हैं। आपको आप जो मैं भी उर्दू स्पीकिंग हूँ बट मैं पूरे सिंध से मोहब्बत करता हूँ। और ये आप देख रहे होंगे मेरे अजरक और मेरी टोपी कोई दोस्त ले गया, वरना मैंने टोपी भी आज वेयर की है। और हम सिंध में रहते तो मैं प्राउड करता हूँ कि मैं चाहे उर्दू स्पीकिंग हूँ पर आई एम प्राउड टू बी अ सिंधी। असां सां गॾु ॿी शागिर्दाणी सिंध यूनिवर्सिटी जी मौजूदु आहे। माशाल्लाह तव्हां ॾिसी रहिया आहियो त सकाफ़ती वेस में केतिरी न ख़ूबसूरत लॻी रही आहे। असां उनखां बि पुछंदासीं त सकाफ़ती ॾियारे जे हवाले सां हुननि जो छा ख़्यालु आहे। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। छा चवणु चाहींदा तव्हां? सिंधी कल्चर डे अॼु थी रहियो आहे। सिंधी कल्चर डे मल्हाइणु खपे। इन सां भाईचारो वधंदो आहे, इन सां मोहबत वधंदी आहे ऐं असांखे सिंधी कल्चर डे मल्हाइणु खपे। तव्हां कहिड़ियूं कहिड़ियूं तयारियूं कयूं आहिनि अॼु जे ॾियारे जे हवाले सां? अॼु मां ड्रेस ठारायो, सिंधी ड्रेस ठारायो ऐं इहो सॼो ॼाण। अस्सलाम वालेकुम दोस्तों, साईं डॉक्टर जुल्फ़कार अली कुरैशी चेयरमैन मीडिया एंड कम्युनिकेशन स्टडीज़ यूनिवर्सिटी ऑफ सिंध असां सां गॾु मौजूदु आहिनि। असां सर खां पुछंदासीं त हीउ जेको सिंधी सकाफ़ती ॾियारो आहे उन बाबति साईं जन जा छा तासुरात आहिनि, छा ख़्याल आहिनि, जीअं त सिंध यूनिवर्सिटी ऑफिशियली तरीक़े सां हीउ ॾींहुं मल्हायो आहे। साईं छा चवणु चाहींदा? इहो तमामु जोशो ख़रोश सां मल्हाइणु खपे। असांजी इहा सुञाणप आहे सॼी दुनिया में सिंध जे नाले सां इहो डांस हले थो, अजरक हले थी। हींअर सॼी दुनिया में हिकिड़ी ॻाल्हि तमामु ज़रूरी आहे त पंहिंजी सुञाणप कीअं करिजे। कल्चर सुञाणप माना कल्चर आइडेंटिटी। इन ते असां ॾाढा ख़ुशि आहियूं। सिंध खे मुबारक, पाकिस्तान खे मुबारक, सॼी दुनिया खे मुबारक। साईं जीअं त तव्हां छा साईं ते कमु बि कयो आहे तमामु, तव्हां अॼु जे ॾींहं ते छा साईं बाबति असांजे नौजवान खे कहिड़ो मैसेज ॾियणु चाहींदा? सजण ऐं साणे कंहिं अणासीअ विसरे, हैफ़ तिनी खे होए वतन जिनी विसारियो। असांजो वतन, असांजो साणे उहो पहिरें नंबर ते आहे, सभु ॻाल्हियूं उन खां पोइ आहिनि। असां सॼी दुनिया सां सलाड़ियल आहियूं, असां पाकिस्तान सां सलाड़ियल। सब्सक्राइब करें, लाइक करें, कमेंट करें। बीएमटी ब्लॉग कयो। मिस्टर जेपी जावेद पवार जबरदस्त परफॉर्मेंस दियो। खुशी
अॼु सिंध जो सकाफ़ती ॾियारो आहे, सिंध जी क़ौमी ईद आहे ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो सिंध यूनिवर्सिटी में चो तरफ़ रंग ई रंग आहिनि, सकाफ़ती रंग आहिनि। हिन ॾियारे जे हवाले सां तव्हां छा चवणु चाहींदा? ॾिसो न, फ़िलहालु ॾिठो वञे त सिंधी सकाफ़त जी सिंध जो त माण्हू हर ॾींहुं मल्हाए थो सघे, हर ॾींहुं हिकिड़ो ख़ूबसूरत हूंदो आहे, मगर कॾहिं कॾहिं इहो हूंदो आहे न कि उहो ॾींहुं मख़सूस डेडिकेट करणु, त इहो ॾींहुं सिलेक्ट कयो त जेको आहे न सिंध जे लाइ सिंध जा गाना सकाफ़ती वॻा पाए करे सभु बचनि पंहिंजी सकाफ़त खे सभिनी खे प्रमोट कनि, त हीउ ॾाढो सुठे तरीक़े जो हिकिड़ो इवेंट हूंदो आहे। मैसेज इहो ॾींदे त जीअं अॼु तव्हां अजरक खे सिंधी जेके सकाफ़त आहे टोपी खे एॾो इज़त ॾियो पिया, मान ॾियो पिया, इहो मान हमेशह ॾियो। ईअं न अजरक जॾहिं सकाफ़ती ॾींहुं ख़तमु थिए त अजरक ईअं फिटी थी वञे, सिंधी टोपियूं ईअं थी वञे, ईअं महिरबानी करे न कयो। मुंहिंजो इहो ई मैसेज हूंदो। वॾी सिंधी सकाफ़ती ॾियारो मल्हायो वञी रहियो आहे, उन बाबति तव्हां छा चवणु चाहींदा? मैं एज ए स्टूडेंट बताना चाह रही हूँ कि यहाँ पे सिंधी डे मनाया जा रहा है, तो हमें बहुत अच्छा लग रहा है, हम बहुत इंजॉय करें, हमें भी ये एहसास हो रहा है कि हम सिंध में रहते हैं। आज के दिन के हवाले से मैं ये मैसेज देना चाह रही हूँ कि हमें ना अपनी सकावत को ऐसे ही बरकरार रखना चाहिए और इस दिन को मनाना चाहिए पूरे जोश व खरोश से। साईं जाने आलम सोलंकी टीचर आहिनि मीडिया एंड कम्युनिकेशन स्टडीज़ डिपार्टमेंट में। अॼु जे सकाफ़ती ॾियारे जे हवाले सां जेको सिंध यूनिवर्सिटी में मल्हायो वञी रहियो आहे, साईं जन खां पुछंदासीं साईं जन जा छा तासुरात आहिनि ऐं कहिड़ो मैसेज ॾियणु चाहींदा असांजो जेको नौजवान तबिको आहे, नौजवान आहिनि उन्हनि जे लाइ? सुदायती सबका बुखन बासे का जही तई ज़ात जी जुंबश नाहे जा मूसी हले सा जा जी मिठो न करे जे लतीफ़ जे सिंध जे जीअं दोस्तों तव्हांखे ख़बर आहे त हीउ सकाफ़त जो ॾियारो जेको असां मल्हाए रहिया आहियूं, बेसिकली हिन जो हिकिड़ो ई मक़सदु आहे त हिकु मैसेज आहे अमन, शांति, मोहब्बत, प्यार, यकजहती। हिन जे ज़रिए जॾहिं असां पंहिंजे कल्चर खे उजागर कयूं था त असांजी सिर्फ़ु सकाफ़त ड्रेसिंग खे न, असांजे रहण कहण सहण खाइण पीअण, असांजे उन सिलसिले खे हिकिड़े नस्ल खां ॿिए नस्ल ॾे मुंतक़िल करे थी। त मां सम्झां थो त हिन ॾियारे खे मल्हाइणु घुरिजे ऐं हीअ मीडिया जो दौरु आहे ऐं हीअ सभु लम्हा उन मीडिया में क़ैद थी वञनि था जेके ईंदड़ कई नस्लनि ताईं इहो मैसेज पैगाम खणी वेंदा त हीअ अमन पसंदि माण्हुनि जी धरती आहे ऐं हिते मोहबत ऐं प्यार ऐं अमन सां रहियो वेंदो आहे ऐं हीअ असांजो अजरक जेको कई हज़ार सालनि खां वठी असांजी सकाफ़त खे उजागर करे थो, जेको ॿुधाए थो त असां केतिरा सिविलाइज़ड हुआसीं ऐं असां केतिरी सिविलाइज़ेशन में पंहिंजो पास्ट दिल जी टुक थी विया, प्यार टोड़े न वञ जाम छोरे न वञ, कंहिं इरम जे चपन सां न चुमजी वञी, कंहिं इरम जे चपन सां न चुमजी वञी, मुॾे ईंदड़ तूं रस्तो न भुलिजी वञी, सा घोरे न वञ जाम छोरे न। सकाफ़ती ॾियारो सिंध जी क़ौमी ईद सिंध यूनिवर्सिटी पारां हिते 11 नवंबर ते मल्हायो वञी रहियो आहे ऐं हर तरफ़ सकाफ़ती रंग ॾिसी, मुरकंदड़ चहिरा ॾिसी, झुमरियूं ॾिसी सच त दिलि ॾाढी ख़ुशि थी आहिनि। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। अॼु सिंधियुनि जी क़ौमी ईद आहे, तव्हांखे खोड़ सारियूं मुबारकूं हुजनि ऐं हिन ईद जे ॾिहाड़े ते सिंधी सकाफ़ती ॾिहाड़े ते तव्हां छा चवणु चाहींदा? ख़ैर मुबारकूं, तव्हांखे बि सकाफ़ती ॾींहं जूं खोड़ सारी मुबारकूं हुजनि। जीअं त तव्हांखे ख़बर आहे त हीअ ईद खां ॿियनि ट्रेडिशनल इवेंट्स खां असां सिंधियुनि खे वधीक प्यारो ॾींहुं हूंदो आहे, छो जो असां पंहिंजी सकाफ़त सां घणा ई अंदरूनी तरह सां स्पिरिचुअल तरह सां इलाही अटैचमेंट आहे असांजी हुन सां, हिन जे करे असां हिन ॾींहं खे तमामु घणी ख़ुशी सां मल्हाईंदा आहियूं। मैसेज इहो ॾियणु चाहींदसि त जेके माण्हू पंहिंजी सकाफ़त सां हमेशह अटैचमेंट रखनि था, उन सां मुहबत रखनि था, उनखे माण्हुनि जे साम्हूं रिप्रेज़ेंट करण खां हिचकिचाइनि कोन था, उहे माण्हू हमेशह कामयाबु रहनि था ऐं उन्हनि माण्हुनि खे रिच माण्हुनि में ॻणियो वञे थो। रहिया आहियो हिते स्टूडेंट जो इलाही मजमू आहे ऐं कल्चर जे डे जे हिसाब सां हिकिड़ो त हीअ असांजी सिंध यूनिवर्सिटी आहे, हिकिड़ो त उनजो इम्पैक्ट आहे, ॿियो त मतिलबु कल्चर डे सिंधियुनि जी ईद खां वधीक मल्हायो वेंदो, पूरी दुनिया में मल्हायो थो वञे त सिंध में उन खां वधीक थो मल्हायो वञे ऐं असां सुबुह जो ईअं उथंदा आहियूं ॼण को ईद जो ॾींहुं हुजे ऐं माशाल्लाह असां इलाही सुठी तरह तयारी थींदी आहे। हिते जा नौजवान जेको आहे टेबलो पेश कंदा हाणे ऐं मतिलबु सिंधी जूं जेके सकाफ़तूं आहिनि जंहिंमें शादी थी वञे, लाऊं रस्मूं, उहो मतिलबु करे स्टूडेंट्स हिते मतिलबु पेश कंदा आहिनि, ॾेखारींदा आहिनि त असांजी सकाफ़त छा आहे, उनमें सभु रस्मूं ॾेखारींदा आहिनि, अजरक पाए असांजी जेको बि सकाफ़त आहे उनखे शो कंदा आहिनि। सिंधी जेके फ़नकार आहिनि, लोक फ़नकार आहिनि, ॻाइणा आहिनि, राॻींदड़ आहिनि, उन्हनि मां तव्हांजो पसंदीदा राॻींदड़ केरु आहे? सभ खां पहिरीं तव्हांखे कल्चर डे जूं वाधायूं मुबारकूं। तव्हां सवालु कयो आहे त केरु मुंहिंजो पसंदीदा आहे,
रजब फ़क़ीर सिंध जो वॾो नाले वारो फ़नकार आहे जिनखे हाणे लतीफ़ अवार्ड सां नवाज़ियो वियो आहे। मुंहिंजो सभिनी खां वधीक फेवरेट जेको आहे रजब फ़क़ीर आहे, जिन मूंखे सेखारियो बि आहे, पाण सिंगिंग सेखारी आहे, ॻाइणु सेखारियो आहे। ज़बरदस्त। रजब फ़क़ीर जूं कुझु चंद लाइनूं तव्हां जेकॾहिं झूंगारे ॿुधायो या ईअं ई ॿुधायो त ॾाढो ज़बरदस्त वाह वाह थी वेंदी। मारा मिठड़ा रे महिमान जेको साईं जो इलाही फेमस सॉन्ग आहे, मां ॿुधायां तव्हांखे। ओ मारा मिठड़ा रे महिमान भले आवेरा, ओ मारा परदेसी फ़क़ीर भले आवेरा। वाह वाह ज़बरदस्त। अॼु जे ॾींहं ते तव्हां छा चवणु चाहींदा? अॼु जे ॾींहं ते इहे चवणु चाहींदुसि, अहिड़ा ॾींहं कल्चर जे हवाले सां सेलिब्रेट करणु खपनि असां सभिनी खे, यूथ खे स्पेशली, छाकाणि त इंतिहाई ज़रूरी आहे। छाकाणि सिंधी कल्चर इंतिहाई रिच आहे, इंतिहाई पुराणो आहे। असांखे इहो शयूं असांजी नई नस्ल मुंतक़िल करणु खपे। स्पेशली हिन ॾींहं जे हवाले सां तव्हां कहिड़ियूं तयारियूं कयूं आहिनि? अस्सलाम वालेकुम सभिनि खां पहिरीं त, ऐं ॿियो त तव्हांखे सिंधी डे जी लखूं मुबारकियूं। ऐं हीअ डे असांजे लाइ, असां सिंधियुनि जे लाइ स्पेशली ईद जे डे जहिड़ो ई आहे। ऐं असां इलाही स्पेशल तयारी कई आहे, जंहिं त सिंधी यूनिवर्सिटी वारनि इहे पहिरीं ॿुधाए छॾियो। सिंधी खाधा तव्हांखे कहिड़ा वधीक पसंदि आहे? सिंधी खाधा मूंखे सभु पसंदि आहिनि, साग ऐं चांवरनि जी मानी। छा मैसेज ॾियणु चाहींदा अॼु जे ॾींहं जे हवाले? इहो ई मैसेज ॾींदसि त असांजे सिंधी जेके पोइते थी विया आहिनि, प्लीज़ एजुकेशन जी तरफ़ अचो। छोकिरियुनि खे एजुकेशन जी ज़रूरत आहे। ईअं न सम्झो त छोकिरियुनि जे लाइ एजुकेशन ज़रूरी न आहे, ऐं उन्हनि खे अॻिते कयो। कहिड़ियूं कहिड़ियूं तयारियूं कयूं आहिनि हिन ॾींहं जे हवाले सां? सकाफ़त जे ॾींहं सां असां वॾियूं तयारियूं कयूं आहिनि। जीअं ॾिसो था अॼु हिकिड़ी सकाफ़त जो ॾींहुं आहे जेको असां उजागर कयूं था। ख़ासि करे बलोच, सिंधी, पंजाबी, हर तरफ़ जी सकाफ़त जेके आहिनि हिते शो कयूं थियूं वञनि। ऐं सिंध यूनिवर्सिटी आहे ई मशहूरु इन लेवल ते सकाफ़त जा। हिते जेके स्टूडेंट आहिनि घणा सारा जेके आहिनि सकाफ़त खे उजागर कंदा आहिनि। ऐं इहो ॾींहुं जेको हूंदो आहे ख़ुशी सां मल्हाईंदा आहिनि, बिल्कुलु उन रीति मल्हाईंदा आहिनि जीअं घर में हिकिड़े माण्हू जी ख़ुशी में शामिलु थींदा आहिनि। सिंधी खाधनि में तव्हांखे कहिड़ो खाधो वधीक पसंदि आहे? सिंधी खाधा जेके बि हुजनि सभी वणंदा। ये दिन जो ना हमें सेलिब्रेट करना चाहिए। इससे पता चलता है कि हम सब एक हैं, इत्तेफाक से रहना चाहिए हम सबको, और सिंधी कल्चर डे हमें मनाना चाहिए। सिंधी सकाफ़त ॾियारो हर सिंधी खे मल्हाइणु घुरिजे, पर सिंधी खां अलावा पंजाबी जेके बि आहिनि, बलोचिस्तान या जेके कुझु बि आहिनि सिंध खां अलावा, उहे बि मल्हाए सघनि था। ऐं तमामु बहितरीनु आहे। ऐं हर इंसान खे मल्हाइणु घुरिजे, चाहे हिंदू हुजे, मुस्लमान हुजे, हर माण्हू खे मल्हाइणु घुरिजे। असां पंहिंजी सिंध यूनिवर्सिटी में सिंधी सकाफ़त ॾियारो मल्हाए रहिया। मूंखे त सभु पसंदि आहिनि, जेके बि सिंधी खाधा आहिनि, सिंधी गाना आहिनि, पर एतिरो तक हर सिंधी चीज़। मुमताज़ मौलाई तव्हांखे पसंदि आहे? न मुमताज़ मौलाई मूंखे कोन्हे पसंदि। अच्छा, सिंधी जेके फ़नकार आहिनि उन्हनि मां तव्हांखे वधीक कहिड़ो फ़नकार वणंदो आहे? मूंखे आबदा परवीन वणंदी आहे। जैन अजरख जी अज़मत खे ॼातो हिते, जैन सांगियनि जे संग खे सुञातो हिते, तंहिंसां भला कहिड़ो मुंहिंजो नातो हिते, तंहिंखे चओ मुंहिंजी नगरी मां निकिरी वञे। जीअं त सिंधी यूनिवर्सिटी में जेको अजरख जो ॾियारो मल्हायो वञे पियो, सिंधी टोपी अजरख जो, इहो हिकु सुठो सोण आहे। उहो इन करे जो स्टूडेंट्स खे, शागिर्दनि खे इन सकाफ़ती ख़बर हुजणु खपे, जेका पंहिंजी 5000 साल पोइ जेका पहचान हलंदी रहे पई, उहा पंहिंजी इन नस्ल खे अगरि जे ख़बर हूंदी त उहा अॻियां अची करे ईंदड़ नस्लनि में मुंतक़िल थींदी। तव्हांजा सिंधी खाधा कहिड़ा फेवरेट आहिनि? सिंधी खाधनि मां तव्हांखे सभिनि खां पसंदीदा जेको खाधो उहो कहिड़ो आहे तव्हांजो? इहो सवालु मुश्किल आहे। खाधो त हर कंहिंखे पसंदि हूंदो आहे, पर मुंहिंजो जेको सभ खां वधीक फेवरेट सिंधी खाधनि में चऊं त उहो साग आहे। चवणु चाहींदा? अॼु मतिलबु ईअं पियो लॻे ॼण ईद लॻी पई आहे, ऐं इलाही सुठो पियो लॻे, ऐं सभु ख़ुशि लॻा पिया आहिनि। असांखे मल्हाइणु खपिजे, असांजे सिंध जो ॾींहुं असांजो कल्चर आहे। तव्हांखे सिंधी खाधा कहिड़ा कहिड़ा पसंदि आहिनि? बिरयानी, कढ़ाई। इहे सिंधी खाधा आहिनि? पोइ कहिड़ा आहिनि? बिरयानी हूंदी आहे। ॿियो पली थी वई, ऐं साग थी वियो, चांवरनि जी मानी थी वई, ॿाझर जी मानी थी वई, इहे सिंधी खाधा आहिनि। इन्हनि मां तव्हांखे छा पसंदि आहे? भलो पसंदि आहे। में कल्चर डे मनायो आहे, असांखे तमामु मज़ो आयो आहे। पूरी संगत सां जो जेका ऐलान कयो हो, ऐं हिते पूरो सभई यूनिवर्सिटी जा शागिर्द पुरजोश बाक़ाइदे सकाफ़ती रवायत सां गॾु टोपी अजरक सां गॾु हिते आया, ऐं बाक़ाइदे पुरजोश हिते सकाफ़ती। अल्लाह सिंध जिए नज़ारो नूर, अकन जलियूं फुलड़ियूं, पेरन जलियो बूर, चिश्मे बतूर, सदा रहे सिंध में। वाह वाह ज़बरदस्त।
बिल्कुलु असांजे लाइ ईद जो ॾींहुं आहे ऐं ॾिसो हीअ असांजो मोहब्बत जो पैगाम आहे। हिते सिंध में महाजर बि रहनि था, ॿिए ज़बाननि वारा रहनि था, सिंधी सराइकी सभु रहनि था, लेकिन अॼु ॾिसो सभु हिकिड़े रंग में आहिनि, सभु मोहब्बत जे रंग में आहिनि, सभु अजरक जे रंग में सभु रंगीन आहिनि। ऐं हीअ ॾिसो असांजो मोहब्बत जो ॾियारो आहे, हीअं जी सभु प्यार मोहब्बत सां सेलिब्रेट पिया कनि। हीअ असांजी ईद आहे ऐं ॾाढो सुठो लॻियो थी सभु असांजा भाउ आहिनि। असां पंहिंजे सिंधी ॾियारे खे मल्हाए रहिया आहियूं, जंहिंमें असांजे फैकल्टियुनि में खोड़ सारा प्रोग्राम कया पिया वञनि, जीअं त ॾिसी रहिया हो तव्हां। उन खां अलावा असां पंहिंजे सिंधी ॾियारे खे ईअं ई मल्हाइणु चाहियूं था न, अॻिते बि ईअं ई हलंदो रहंदो इंशाअल्लाह। असांजो जेको ही प्रोग्राम आहे ऐं असां पंहिंजे ॾियारे खे इंशाअल्लाह भरपूर खां भरपूर बहितरीन नमूने सां मल्हाईंदासीं। दोस्तो जीअं त सिंधी यूनिवर्सिटी में अॼु सिंधी सकाफ़ती ॾियारो मल्हायो वञी रहियो हुयो ऐं तव्हां ॾिठो त नौजवान शागिर्द ॼाणियूं सकाफ़ती रंगनि में रंगियल हुया ऐं भरपूर नमूने सां हीउ जेको सिंध जो ॾिहाड़ो आहे उहो उन्हनि सुठे ऐं सुहिणे नमूने सां मल्हायो। उन्हनि तयारियूं कयूं हुयूं, कुझु शागिर्दनि झूमिरियूं हुयूं ऐं कुझु शागिर्दनि जो इहो बि चवणु हुयो त असां पूरी दुनिया खे इहो मैसेज ॾियणु चाहियूं था त असां सिंधी पुरअमन क़ौम आहियूं ऐं असां सिंधी मुतहद आहियूं। असां पाकिस्तान में रहण वारा जेके बि माण्हू आहियूं, सिंध हुजे, बलोचिस्तान हुजे, खैबर पख्तूनख्वा हुजे, को बि प्रोविंस हुजे, असीं सभु मुतहद आहियूं। ऐं उन सां गॾोगॾु उन्हनि जो इहो बि चवणु त का बि क़ौम जेका आहे तालीम खां बग़ैर तरक़ी न कंदी आहे, त हर क़ौम जो जेको बुनियादी पहलू आहे उहो तालीम आहे। जेकॾहिं असां तव्हां वटि सुठी तालीम हूंदी त नो डाउट असीं दुनिया जी कंहिं बि जेको आहे नेशन सां तरक़ी करे सघूं था, कॉम्पीट करे सघूं था। सिंध जा जेके बि माण्हू आहिनि, सिंध जे ॿारड़ियुनि में रहण वारा जेके बि माण्हू आहिनि, उहे तालीम खे वधीक तरजीह ॾियनि त जीअं असां पंहिंजे सिंध जो, पंहिंजे मुल्क पाकिस्तान जो नालो रोशन करे सघूं। आख़िर जे इन्हनि सिटुनि सां आउं पंहिंजे हिन व्लॉग जी जेको आहे इख़्तिताम कंदसि त सॼण साणीअ कंहिं हासीअ विसरे, सॼण साणीअ कंहिं हासीअ विसरे, हेफ़ तनी के होए वतन जनी विसारियो। वधीक वीडियोज़ लाइ मुंहिंजो चैनल बिलाल मुस्तफ़ा बुगियो ज़रूरु सब्सक्राइब कंदा, लाइक कंदा ऐं कमेंट कंदा ऐं शेयर कंदा। तव्हां सभिनी जी वॾी महिरबानी। सिंध सलामत, सार सलामत। Just